नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अॼु जमीयत उलमा इस्लाम जी ज़ेर एहतमाम तालका कोटड़ी में तरबियती प्रोग्राम थी गुज़रियो। जी नाज़रीन, अॼु जमीयत उलमा इस्लाम जी ज़ेर एहतमाम तालका कोटड़ी में तरबियती प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंजी सदारत मौलाना सिबगतुल्लाह बाज़वी कई। वधीक ॾिसूं था लियाकत चांडियो जी हिन रिपोर्ट में। जी लियाकत। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन जेको तव्हां हीअ फोटो ॾिसी रहिया आहियो, जेको तव्हां वर्कशॉप ॾिसी रहिया आहियो, इहो अल ख़ैर मस्जिद ख़ुर्शीद कॉलोनी जे साइड में थी रहियो आहे। जमीयत उलमा इस्लाम मौलाना फज़ल रहमान ग्रुप जे तरफ़ खां, जंहिंमें अल्लाह रसूल जी ॻाल्हि कई पई वञे ऐं जमीयत दर्स ॾिनो पियो वञे। इन जेको सो वर्कशॉप या जेको तरबियती वर्कशॉप आहे ऐं वर्कशॉप जो ज़ेर तमामु जेको सो जमीयत उलमा इस्लाम तहसील कोटड़ी जो हाज़िर सदारत मौलाना सबक़तुल्लाह बाज़री साहब, मेहमान ख़ासि मुफ्ती सऊद साहब, सऊद अफ़ज़ल हालेजवी साहब सखर खां आयल आहे। मेहमान ख़ासि इंजीनियर अब्दुल आबिदी लाखो साहब ऐं मरकज़ी सलार जे JU आहे पाकिस्तान जमीयत उलमा मौलाना मोहम्मद कासिम खरानी साहब ऐं ॿिया। जी लियाकत अली चांडियो, सब कुछ न्यूज़ गिस्ट आंसर। माशाअल्लाह, ये थे जमीयत उलमा इस्लाम के रहनुमा सालारे जमीयत, सालारे पाकिस्तान जमीयत उलमा इस्लाम अलहाज इंजीनियर अब्दुल लाखो साहब, जिसने आपको जमीयत उलमा इस्लाम की इब्तिदा से लेकर आज तक कारगुजारी और मकसद समझाया। अल्हम्दुलिल्लाह हमारे अकाबिर सारे के सारे हमारे लिए मशअल राह हैं। हमारे इस